हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, आख़िर अली खे हिते रहण में प्रॉब्लम छा आहे? यार हुनखे को प्रॉब्लम न आहे, बस हू कॉम्प्लेक्स आहे। ऐं तोखे ख़बर आहे त असांजे नौकरनि खे हिते हमेशह मार मिलंदी आहे। ऐं अली सेंसिटिव आहे, इंग्लैंड में पढ़ियो आहे ऐं मथां वरी असांजा नौकर बि शीदी आहिनि। आई सी। यार हर को पंहिंजी कम्युनिटी जे लाइ सेंसिटिव हूंदो आहे। बस यार प्लीज़ तू हुनजे लाइ कोई रूम अरेंज कराए बॉयज़ हॉस्टल में, जेसीं ताईं हुनजी रिसर्च पूरी थिए। हा, मां कोशिश कयां थी, अरसलान सां ॻाल्हायां थी। हाँ यार, तू हाणे ही हुन सां ॻाल्हाए। अली कुछ ज़्यादा ही परेशान थो रहे। अरे ही छा थियो? स्टूडेंट लीडर अरसलान खान वज़ीर आला जो पर्सनल सेक्रेटरी मुक़रर। हुन जो रुतबो ऐं प्रोटोकॉल मिनिस्टर जे बराबर हूंदो। वज़ीर आला हाउस में हल्फ बर्दारी। छा? ओह माय गॉड। कंपाई करी जा। हाँ सही अचो भी नहीं। Don't take a shot. Wait. ॾिसोनी, मूं पंहिंजे हथनि सां छोकिरी गुलाबो जी मंगणी कराई आहे हुन छोकिरे अलीअ सां। हाँ साईं, तव्हांजी महिरबानी। तव्हां मुंहिंजी न्याणी जी एॾी सुठी जाइ ते मिठी कराई आहे। गुलाबो सिर्फ़ु तुंहिंजी न, असांजी बि न्याणी आहे। छो न साईं, तव्हां ई त असांजा मालिक आहियो, असांजा छपर छाम आहियो। सोनी, गुलाबो धीउ खे परदेस मोकिलण ते दिलि नथी चवे मुंहिंजी। पहिरियों हिन ॻाल्हि जो अहसासु कोन पियो थिए, पर हाणे हिन ॻाल्हि जो अहसासु शिदत सां थी रहियो आहे मूंखे। त छो साईं, तव्हां छोकिरे अलीअ खे हिते ई राईंदो? उहो पंहिंजे मुल्क कोन वेंदो? न न, छोकिरो त पंहिंजे मुल्क हलियो वेंदो, पर गुलाबो उन कोन वेंदी। छो साईं, इहो कीअं थो थी सघे? शादीअ खां पोइ उहो पंहिंजे मुड़ुस सां गॾु ई रहंदी न। ॾिसो न, जॾहिं गुलाबो खे मां पंहिंजी धीउ चयो आहे त हुनजे लाइ मां बहितर ज़रूरु सोचींदुसि। साईं, जेको कुझु थियो आहे इहो ई बहितर आहे साईं। इन खां वधीक ॿियो छा बहितर थींदो? मां चाहियां थो त तव्हां सभई हिते हुजो, मुंहिंजे अखियुनि जे अॻियां, पोइ चाहे तूं हुजी या तुंहिंजो औलाद हुजे। इहा त तव्हांजी महिरबानी आहे, पर साईं हिन मिटीअ जो छा थींदो? ईअं त सॼे राज में असांजी बेइज़ती थी वेंदी साईं। छो थींदी बेइज़ती? जे साईं इहा मंगणी टुटी वई त पोइ असीं सॼे राज में कहिड़ो मुंहुं खणी घुमंदासीं? ऐं पोइ मुंहिंजो न्याणी गुलाबो जो छा थींदो? सोनी, मूं सोचे छॾियो आहे त गुलाबो खे मां अॼु नओं पढ़ाईंदुसि। मां हुनजी रहिस नवीद सां शादी कराए छॾींदुसि। पर हुनखे मां परदेस वञण न ॾींदुसि। मुझे तो वहमो गुमान में भी न हुयो त अरसलान को ईअं कंदो। हू त इनकलाब जा वॾा वॾा दावा हणंदो हुयो। दावा करण में ऐं अमल करण में फ़र्क़ु हूंदो आहे। ऐं तूं कुरतुलैन जो आख़िरी शब के हमसफ़र पढ़ियो आहे? छा पढ़ां यार, इहो ई त हुन में ॿुधायो आहे त माण्हू कीअं हालात सां गॾु चेंज थी वेंदा आहिनि। केतिरा वॾा नामवर बि
इनकलाबी वक़्तु अचण ते पंहिंजूं अखियूं मथे ते रखंदा आहिनि ऐं इक़्तिदार जा हिसेदार बणिजी वेंदा आहिनि। हलो वियो। ओके लेट्स गो। गुलाबो चाय आणे दे, देर थी थे मूंखे। हा दा हा। अल्लाह ख़ैर करे, रईस जे मन में अलाए छा अची वेठो आहे। मूंखे त का ॻाल्हि ई सम्झ में नथी अचे। छा थियो अम्मा, ख़ैर त आहे? बस अबा, इहो न पुछ त छा थियो आहे। अड़े अबा, जेको कुझु न थियण वारो आहे उहो त आऊं सोची सोची चरी थी वेंदसि। छा मतलब अम्मा, कुछ ॿुधाए त सही। रईस चवे थो त गुलाबो जी मंगणी टोड़े छॾियो। छा? गुलाबो जी मंगणी टोड़े छॾियो? पर छो? हा, रईस चवे पियो त गुलाबो जी शादी आऊं पंहिंजे पुट नवीद ख़ान सां कराईंदसि। रईस ये पियो चए? हा बा, इहो ई पियो चवे त मूंखे तुंहिंजी छोकिरीअ खे परदेस नाहे मोकिलणो। बसि इहो पियो चवे त तव्हीं सभु हवेलीअ में मुंहिंजी अखियुनि जे आॾो रहो। मुंहिंजी अखियुनि जे साम्हूं रहो? ख़बर न आहे पुट, ॻाल्हि त अलाए कहिड़ी आहे, उहो त अलाह ई थो ॼाणे न। ओचितो ओचितो अलाए रईस खे छा थी वियो आहे जो असां ग़रीबनि सां एतिरो कुर्ब। अम्मा, रईस मूंखे बि चयो हो त तुंहिंजी शादीअ जो सॼो ख़र्चो मां खणंदुसि, तूं रुगो शादी जी तयारी कर। मूंखे त का ॻाल्हि सम्झ में नथी अचे। भला तोखे का ॻाल्हि सम्झ में अचे थी? केड़ो आ बा? हल पता ना हल, रह सके चो मां अचां थो। अम्मा, मां हलां थो पियो। अड़े अब्बा, मानीअ जा 2 टुकर त खाई वञ। अम्मा, रेस वरी कावड़ कंदो, छॾ मानी उते ई खाई वठंदो सवेली ते। अम्मा, मां रेस्ट नवीद सां शादी कोन कंदमि। लेकिन जेको तू चाही थी ना, वो हरगिज़ न थींदो, हरगिज़ न थींदो। तोखे गोली ताणी सघां थो पर तलाक न। यामीन खान मूंखे तलाक खपे। हाँ यामीन खान, तोखे पंहिंजे ग़ैरत जो जनाज़ो पंहिंजे कुलनि ते खणो पवंदो यामीन खान। छा थियो अथई सुफिया? काल त तुंहिंजो चेहरो कोमायल कमल जहिड़ो हुयो ऐं अॼु गुलाब जे गुल जीअं टिड़ी पई आहीं।
तुंहिंजे मुड़कण मां ख़ुशियुनि जी ख़ुशबू थी अचे। छा ॻाल्हि आहे सुफिया? इहो सवाल मूंखां मुंहिंजी सहेली शैला पई करे या वरी यामीन खान जी धीउ मूंसां मुखातिब आहे? इहो त तुंहिंजे दिलि ते दारो मदार आहे त तूं मूंखे पंहिंजी सहेली सम्झी सच ॻाल्हाई या यामीन खान जी धीअ सम्झी धोखो ॾिन। मां त फ़क़ति शैला आहियां, इंसानियत खां वधीक रिश्तनि खे अहम सम्झण वारी, मार पे सां मोहबत करण वारी। इंसानी खे तूं केतिरो अहम सम्झंदी आहे इहा ख़बर अॼु पइजी वेंदी शैला। माण पे सां मोहबत अथई त तूं मुंहिंजी मदद ज़रूरु कंदी आहे। ॿुधाए मां तुंहिंजी कहिड़ी मदद कयां? मुंहिंजे अंदर जी औरत खे आज़ादी थी खपे, मुंहिंजे एहसासनि खे मर्द परस्त मुआशरे में पनाह खपे। मां पंहिंजी रूह जी उन उजाइण थी चाहियां, ज़िंदगी जे कब्रिस्तान में हिकु ज़िंदा लाश सां हिन घर जे क़ीमती कब्र में दफ़न थियण जी बजाए कंहिं ज़िंदा इंसान जे हथ में हथ ॾेई हलण थी चाहियां। मां सम्झी वई आहियां सुफिया, मूंखे शगुफ़्ता सभु कुझु ॿुधायो हुयो त तूं हाणे बाबा जहिड़े बदमिज़ाज मर्द बदिरां खानू सां गॾु ख़ुशियुनि जा ॾींहं गुज़ारण थी चाहीं। सभु ख़बर अथई न? पोइ ॿुधाए त उहा ज़ंजीर कीअं टुटंदी जंहिंजी चाॿीअ जे मथां निकाह जो नालो लिखियलु आहे? उहा चाबी तुंहिंजे पंहिंजे हथ में आहे। फ़क़ति एतिरो इंतज़ारु कर त खानू जी ज़िंदगी ख़तरे खां ॿाहिरि अचे। छा इहो सच आहे त हाणे अलीअ बदिरां गुलाबो जी शादी नवीद खान सां थींदी? हा, मूंखे अम्मा वातां इहा ई ख़बर पई आहे। इहा त अलीअ सां सरासर नाइंसाफ़ी आहे। पर मां इहा नाइंसाफ़ी न थियण ॾींदसि। मसइलो रुगो अली ऐं गुलाबो जो नाहे, पर अॼु सूफ़िया बि मुंहिंजे ज़मीर खे झंझोड़ियो आहे। सूफ़िया कहिड़ो फ़ैसिलो कयो आहे? बाबा जे निकाह मां आज़ादी जे लाइ आमादा आहे, पर पाण सां गॾु खानू ऐं खानू जे ख़ानदान जी बि आज़ादी जी ख़्वाहिशमंद आहे। पर इहो सभु कुझु आसान कमु त नाहे। बाबा कॾहिं बि ख़ुशीअ सां इहो ज़िलत जो ज़हर न पी सघंदो। तूं मूंखे एतिरो ॿुधाए त अली किथे आहे? अली हिन माहौल मां बदज़हन थी शहर में रिहाइश अख़्तियार कई आहे। बसि अलीअ जी हिकु ई ज़िद आहे त हू गुलाबो खे वठी इंग्लैंड वञे। पर हिते त हालतूं ई बदिलजी वियूं आहिनि शगुफ़्ता। मां पाण ज़हनी आज़ाब में आहियां त मसइले खे कहिड़ी तरह हल करणु घुरिजे। शैला, असांखे इंसानियत जे नाते सच जो साथ ॾियणो पवंदो। तूं सही थी चवें शगुफ़्ता। जेकॾहिं अॼु असां सच जो साथ न ॾींदासूं त पंहिंजी नज़रुनि मां पाण अहिड़ो किरी पवंदासीं त सॼी हयाती ज़मीन मलामत कंदो रहंदो। शैला, मां बि तोसां गॾु आहियां। अबा भला गुलाबो जे ज़िक्र खां सवाइ ॿियो को बि ज़िक्र अथई या न? अम्मा, गुलाबो सां मुंहिंजी शादी थींदी न, पोइ ख़बर अथई मां छा कंदुसि? चङो, तूं ॿुधाए मूंखे पोइ तूं छा कंदे? हाँ अम्मा, मां खानू खे चवंदुसि असां ॿिन्हिनि खे रोज़ शहर वठी हल। पोइ मां ऐं गुलाबो अम्मा हथ में हथ ॾेई बधा टपा ॾींदासीं। ऐं पोइ माण्हू तव्हां ॿिन्हीअ जा फोटू कढंदा ऐं फोटू कढी सभिनी खे ॾेखारींदा ई चवंदा त ॾिसो हिन दुनिया जो ऐं हिन दौर जो लैला मजनू। ईअं न? बाबा मुंहिंजी शादी कॾहिं थींदी?
तुंहिंजी शादी जी कोशिशि त कयां पियो न। बाबा पोइ मुंहिंजी शादी में राग बि थींदो? हा राग बि थींदो। तोखे ईंदो आहे राग? हा। ॿुधा। मेहंदी लॻंदी गाना वधरा। बाबा अधु राग पोइ ॿुधाईंदो। चऊं तूं हाणे ईअं कर, अधु कलाम तूं यादि कर, तेसिताईं मां ऐं महिरुनिसा तुंहिंजी शादी बारे में सोचूं था। अरे महिरुनिसा तूं सां गॾु। मूंखे कोई अहिड़ो तरीक़ो ॿुधाए जंहिंसां सोफिया मां मुंहिंजी जान बि छुटे, मुंहिंजी इज़त ते को हर्फ़ बि न अचे ऐं मिल्कियत बि मुंहिंजी थी वञे। सुफिया लाइ तूं सोचणु छॾे ॾे। सुफिया लाइ मूं सभु कुझु सोचे छॾियो आहे। तोखे ख़बर न आहे त सोफिया मूंखां तलाक वठण लाइ तयारु थी वई आहे। असांखे जल्द हुन लाइ कुझु सोचणो पवंदो। तव्हां छा सोचो आहे? सोचो त घणो ई कुझु अथव, पर सभ खां पहिरियों खानूअ खे ख़तमु करिणो आहे। त छा तूं खानूअ खे क़तल कराईंदे? हूंदो त क़तल ई, पर अणॼातल माण्हुनि ते इल्ज़ाम हूंदो। खानूअ जे मरण सां मुंहिंजा 2 मसइला हल थी वेंदा। कहिड़ा? हिकु त सोफिया मूंखां तलाक जे लाइ ज़िद न कंदी, ॿियो त मुख़्तियारा वारी ग्वादर वारी ज़मीन जा 2 करोड़ रुपया हिन खां थपनि करे वठंदुसि। त छा तूं पोइ सुफिया खे खीर में वहिंचारे हिन हवेलीअ में रखंदी? सूफिया खे बि कोन था वेचारींदुसि, पर सूफिया जे मिल्कियत हथ करण खां पोइ। त पोइ नवीद ख़ान जी शादी गुलाब सां कराइण का ज़रूरी ॻाल्हि त न आहे? तोखे ख़बर न आहे, गुलाबो जी शादी जेकॾहिं अली सां थी वई न, त गुलाबो खानूअ जे खून जो हिसाब ऐं 2 करोड़नि लाइ कोर्ट में छॾे। ज़मीन खान जुती पेर में पाईंदो आहे, मथे ते रखी खलकनाए खिलाईंदो। अरे गुल में पहजी खुशबू हुआ बेहिसाब, पर मूंखे प्यारो लॻंदो कारो गुलाब। हिकिड़े निमक लाल नौकर जो कमु इहो आहे त पंहिंजे मालिक खे ऐं हुनजे हर हुकुम जी तामील करे। ऐं जॾहिं तूं ईअं न कंदो आहीं त मूंखे पोइ कावड़ अची वेंदी आहे। इन जो मतिलब त खानू जी ज़िंदगी ख़तरे में आहे। साइण, तव्हां त हिन हवेली में क़ैद आहियो, क़ैदियुनि वारा ज़िंदगी था गुज़ारियो। खानू जी ज़िंदगी जे लाइ छा था करे सघो? तव्हां त हिते मजबूर आहियो। जॾहिं मामलो मोहबत जो हूंदो आहे त दुनिया जी का बि दीवार औरत जो रस्तो न रोके सघंदी। मौत ऐं ज़िंदगी जी जंग हाणे शुरू थी चुकी आहे। वक़्तु ॿुधाईंदो त खानू थो मरी या वक़्त जे वाछूड़े में यामीन खान जी इज़त थी उॾामे। खानू जी गवादर में 2 करोड़ रक़म जी ज़मीन ऐं खानू जी ज़िंदगी जेकॾहिं मां बचा न सघियसि त पोइ यामीन खान जे हथां मुंहिंजो बि मौत ई थींदो। हाँ सुफिया,
सोफिया मूंखे तमामु सुठो लॻो अॼु तूं 5:30 बजे मूंखे सोफिया चयो आहे। खानू मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। कहिड़ी ॻाल्हि? को बि सवाल न कर। तूं पंहिंजी माउ ऐं पंहिंजी भेण खे वठी हींअर जो हींअर शहर जे लाइ रवानो थी, छो त तव्हां सभिनी जी ज़िंदगी ख़तरे में आहे। पर मां शहर कंहिं वटि वेंदुसि, कंहिं वटि पनाह वठंदुसि? असांजो त शहर में केर बि कोन्हे। खानू मां उन हर ॻाल्हि जो बंदोबस्तु करे छॾींदसि, बसि तूं सिर्फ़ु शहर निकिर हींअर जो हींअर। आराम खोर लाइ काॾे हली वियो, नंबर ई कोन थो खणे। तव्हां त सोनी ऐं गुलाबो खे बि हिते रहण लाइ घुरायो, पोइ अञा न आयूं आहिनि? उहे बि शाम जो इहे चई निकिरी हली हुई त असां बि खानू सां गॾु हवेली थी वञूं। मूंखे त लॻे थो खानू तव्हांजे इरादे खे सम्झी पंहिंजी माउ ऐं भेण खे वठी ॻोठ छॾे हलियो वियो। खानू अकेलो वञे हा त ॾाढो सुठो हुयो। खानूअ जे खून में हथ रंगणा न पवंदा मूंखे। पर गुलाबो ऐं मुख्तियार जे वञण सां मां ॿिनि कुरनि खां महिरूं। पर सोनीअ खे त उन मामले जी अञा ख़बर कोन्हे। पहिरूं सोनी जेकॾहिं पंहिंजी भेण अज़ीज़ा ॾांहुं वादड़ निकिरी वई न त सॼी ख़बर पइजी वेंदसि ऐं ज़मीन ख़रीद करण वारा खांसि सही वठी 2 करोड़ ॾेई छॾींदा। मूंखे वजीहदीन वारनि सां मुलाक़ात करणी पवंदी। उहे वरी केरु आहिनि? उहे ॿई उहे माण्हू आहिनि जिन ज़मीन ख़रीद कई आहे। मूंखे सम्झ में नथो अचे त तव्हांजे इरादनि खां खानूअ खे केरु थो आगाही या खानूअ पाण मौत खे महसूस कयो आहे। इहा ख़बर तोखां ऐं मूंखां सवाइ कंहिंखे बि कान्हे का। शायदि खानू मार खाइण खां पोइ इहो फ़ैसिलो पाण कयो हुजे। ख़ैर खानू वेंदो केॾां, पढ़े ॾिसंदोमांसि। हाणे त कम अञा बि आसान थी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।